हिकिड़ा पहलू मां छेड़िया जेके ॾाढा इम्पॉर्टेंट हुया। हिकिड़ो इहो त विरहाङे जी सूरत हाल ऐं विरहाङे जी शिकिल ऐं सूरत जे करे सिंध खे छा भोगणो पियो, हिकिड़ो इहो पहलू आहे, ॾाढो अहम पहलू आहे। ॿियो पहलू आहे उर्दू आबादीअ जो। हाणे टियों पहलू हक़ीक़त में तव्हांजे इन सुवाल सां बि हुन में मां ॻंढियां थो, उहो इहो त छा सिंधू तहज़ीब, सिंधू सकाफ़त, मोहन जे दड़े जी धरतीअ जो तारीख़ी ऐं तहज़ीबी तशख़ुस उहो रुॻो अजरकुन पाइण ऐं झुमरनि पाइण सां बची सघे थो? इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। असां हुनजी मुखालफ़त बि नथा कयूं, पर रुॻो एसि ताईं बीठा हूंदासीं त कमु कोन हलंदो। सुभाणे अमेरिका में वेठल 100 अमरीकन, 1000 अमरीकन, 1 लख अमरीकन जेके अजरक पाए डांस कनि त छा असां सिंधी माण्हुनि खे पंहिंजा हक़ मिली वेंदा? ऐं छा दुनिया जे अंदरि का बि मज़लूम क़ौम या तारीख़ी क़ौम साल में हिकिड़ो ॾींहुं या हिकिड़ो हफ़्तो को अहिड़ो मल्हाईंदी आहे जंहिंमें रुॻो पंहिंजी सकाफ़त ऐं बनारनि जी तहज़ीब ते फ़ख़ुरु त करे, पर पंहिंजे नसलनि जे इक़्तिसादी, सियासी हक़नि ते, मुआशी हक़नि ते ऐं पंहिंजे क़ौमी ऐं तारीख़ी जेको आहे सो वसीलनि ते सौदेबाज़ी करे वेही रहे या उन ते का जिदोजहदी न करे? तंहिंजे करे इहो ॾाढा टई रिलेटिव सुवाल आहिनि ऐं चाहींदुसि त उन ते तफ़सीलन ॻाल्हायां अगरि अव्हां वटि वक़्तु आहे त। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, पहिरियों तव्हां इहो ॻाल्हाईंदुसि त विरहाङे जी सूरत में जेको सिंध खे भोगणो पियो उन जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे, उन ते कई किताब लिखी सघजनि था, कई किताब। तव्हां हलो मूंसां ऐं तव्हांखे ॾेखारियां त शिकारपुर, उहा शिकारपुर जेका 200 साल अॻु जी शिकारपुर आहे ऐं 200 साल अॻु पूरी दुनिया जे अंदरि सिर्फ़ु 3 वॾा शहर मशहूरु हूंदा हुआ तहज़ीब जे लिहाज़ खां। हिकिड़ो पेरिस, ॿियो लंडन, टियों शिकारपुर। ऐं शिकारपुर असांजे हिन मशरिक़ जे अंदरि हिकिड़ो ज़ीरो पॉइंट हुयो जिते अफ़गानिस्तान, ईरान, बलूचिस्तान ऐं चाइना ऐं हिन सॼी जेको आहे सो विच पंहिंजो एशिया जो जेको आहे मर्कज़ लिखियो वेंदो, वापारु थींदा। उहा शिकारपुर जिथे अॼु बि काठीअ जूं लकड़ीअ जूं जेके बिल्डिंगूं ऐं उन जूं जेके डिज़ाइनियूं ठहियल आहिनि ऐं उहे जेके गलियूं आहिनि ऐं उहे जेके थले ते जेको शहरु ठहियलु आहे जंहिंजा 7 दरवाज़ा हूंदा हुआ, 7-8, ऐं जंहिंमां लखी दर, हाथी दर ऐं हज़ारी दर लाइ केतिरा ॿिया बि आहिनि। उहो हिकिड़ो एॾो शानाइतो हिकिड़ो तहज़ीब याफ़्ता शहरु हुयो। ऐं ईअं असांजी हैदराबाद, हीराबाद जो जेको इलाइक़ो हुयो कमाल जो हुयो, उहो बि मथां ई ते हुयो। ऐं अॼु बि हीराबाद में मूंखे जेके ॾिसंदा दोस्त जा जेके रहनि था हैदराबाद में, उहे भले जाचेनि वञी त उते अॼु बि जेके पुराणी जायूं ठहियल आहिनि उहे अॼु बि रोडनि खां 6-6, 4-4, 3-3, 5-5 फुट मथे आहिनि ऐं ॾाढियूं महफ़ूज़ आहिनि ऐं ख़ूबसूरत आहिनि ऐं वॾी हवा जो। ऐं हैदराबाद जा मंघ मशहूरु हूंदा हुआ। कराची असांजी ॾिसो त ट्रामा हलंदियूं हिन मुल्क खां अॻु में, विरहाङे खां अॻु में। ऐं 1937 जो हिन अॼोके तरक़ी याफ़्ता सऊदीअ जो जेको हाणे ॾाढो सेक्युलर थी वियो आहे, उते जुआखाना बि खुलिया आहिनि ख़ैर सां, ऐं जिथे जेको आहे सो मंदर बि खुलिया आहिनि, चर्च बि खुलिया आहिनि ऐं उतां जेको आहे सो शहनशाह राजा जेको आहे सो शहज़ादो, सुठी शइ आहे राजा जेको, पर रिवायती तौर ते जेको मज़हब जो जोहर जेको हिते, यानी मां अजीब हिकिड़ी ॻाल्हियूं वञनि थियूं ॻाल्हाइण मां निकिरंदी त जेको इस्लाम सऊदी वारनि वटि कोन्हे, दुबई वारनि वटि कोन्हे, ईरान ऐं अरबन वारनि वटि कोन्हे, उहो असां वटि किथां आयो आहे? सुवालु हिकिड़ो वॾो इहो बि आहे। यानी जेको पाकिस्तान में इस्लाम हिन रियासत असांखे ॾिनो आहे, असां त हैरान परेशान हूं। इहो साॻियो वहाबी, इहो साॻियो बरेलवी, इहो साॻियो शियो, या इहे साॻिया तालिबान, या इहे साॻिया इंतिहा पसंदि बाक़ी मुल्कनि में छो न आहिनि? इन क़िस्म जो इस्लाम बाक़ी जायुनि ते छो न आहे? सो बहरहाल इहो बि हिकिड़ो सुवालु छॾियां थो सोचण लाइ। त जंहिं वक़्तु असां वटि ट्रामा हलनि पियूं कराची में, उन वक़्तु तव्हांजे इन मके ऐं रियाज़ में सऊदीअ जे अंदरि गॾह गाॾनि ते पाणी ऐं जेको सामान ढोयो वेंदो ऐं काबे जूं भितियूं ओरकियूं ठहियल आहिनि, फ़ोटू पिया आहिनि। कल्ह जी ॻाल्हि आहे, 1937 जो फ़ोटू मूं वटि मौजूदु आहे, जेको हिकिड़ो फ़ोटू सोशल मीडिया ते वायरल थियो हो। त मथां कराची जो फ़ोटू आहे, इहो मुंहिंजे ख़्याल में टावर साइड वारो, जंहिंमें असां वटि आला क़िस्म जूं बिल्डिंगियूं आहिनि, पथर जूं, अंग्रेज़ ज़माने जूं ऐं जेको आहे सो वाणके ज़माने जूं ऐं पार्टीशन खां अॻु जूं, ऐं उते ड्रामा हलनि थियूं। एॾो सिविलाइज़्ड आहे। ऐं हिकिड़ो हैदराबाद जो फ़ोटू आहे जंहिंमें मंघ आहिनि ऐं उहा असांजी इंजीनियरिंग ख़ालिस्तनि सिंध जी इंजीनियरिंग आहे, सिंधी हिंदूअ जी इंजीनियरिंग आहे, सिंधी मुस्लमान जी इंजीनियरिंग आहे, बल्कि सिंधी आहे। उहो इस्लाम ऐं मज़हब ऐं हिन सभिनीनि खां हज़ारां साल अॻु जो आहे। इस्लाम जी उमिरि 1500 साल आहे, हिंदू मज़हब जी उमिरि 2-250, ईसाई मज़हब जी उमिरि 2000 साल आहे, हिंदू या जी जेका सनातन धर्म जी उमिरि 2500 साल आहे, ॿुध धर्म समेत सभिनी धर्मनि जी जेकॾहिं उमिरि ॻंढी त 3-3.5 हज़ार साल मुश्किल सां बीहंदी। पर मोहन जो दड़ो त 5, 7, 8, 10 हज़ार साल पुराणो आहे।
ऐं उन खां अॻु में बि सिंध हुई फितरत जो पहिरियों आज़ादु मुल्क, पहिरीं आज़ादु रियासत इन करे आउं चवंदो आहियां। सो हिकिड़ो पहलू त इहो आहे त असां खां हिन विरहाङे जे करे असां खां तारीख़ी तशख़ुस खसियो वियो, असां खां असांजा सभु वसीला खसिया विया, असां खां असांजो सॼो कुझु खसियो वियो। अॼु असांजा माण्हू बेरोज़गार आहिनि, सर में अॼु बि ख़ुदकशी थी आहे। अॼोकी काविश अख़बार जे बैक पेज ते ख़बर लॻी आहे हिकिड़ी न्याणीअ जी जेका जंहिं फ़ाका कशी जी हालत में, जंहिं वटि पाणी ऐं मानी बि कोन हुयो ऐं उनजी चपल खे सूतलियूं ॿधल हुयूं, धागा ऐं इन क़िस्म जूं इगड़ियूं ॿधल हुयूं चपल खे बि। रिपोर्ट पढ़ी मां रोई पियुसि। उहा सिंध ऐं ख़ुदि उन सिंध मां यानी 80% तव्हांजो सॼो ई मुल्क जेका थो खाए थो सो बि मुनी सदीअ खां, पेट्रोल, गैस, कोयलो। हाणे कारूंझर जो पथर, कारूंझर भई तव्हांखे ख़बर आहे कारूंझर छा आहे? कारूंझर 1 अरब साल क़दीम उनजी हिकिड़ी फितरत जी हिकिड़ी गिफ्ट आहे, उनजी उमिरि 1 अरब साल आहे। तव्हां कंहिं पंहिंजो आर्कियोलॉजी जे माण्हूअ खां, तव्हां कंहिं एंथ्रोपोलॉजी जे माण्हूअ खां जाचरायो। मूं हिन सां ज़िक्र कयो साईं शर साहब, प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा शर, आर्कियोलॉजी डिपार्टमेंट जो रिटायर्ड प्रोफेसर आहे, ॾाढो लाइक़ु क़ाबिल माण्हू आहे। असां हितां बुमरो सां कई दफ़ा कचहरियूं थियूं आहिनि। इन्हनि सभिनी जी राय आहे त 1 अरब साल यानी क़दीम हिकिड़ो पथर फितर जो असांखे गिफ्ट थियल आहे। इहा सॼी हिकिड़ी पटी आहे इन क़िस्म जी जेका कारूंझर खां वठी हीअं तव्हांजे अरोड़ ताईं जेका हीअं हले थी पई। इहा पटी जेका आहे सो बेसिकली कई अरब साल पहिरीं इहो समुंड हुयो। समुंड जॾहिं हेठि लथो आहे त इहे जेका सो निकिरी आया आहिनि मथे, ऐं असां उन ज़माने जी क़ौम ऐं वतन आहियूं। असांजी ॾिसो न फितरत ॾिसो, कमाल ॾिसो। 62,000 साल 62,000 साल त थोरी ॻाल्हि आहे। मां